बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। करामत हैदर खुदा खां पहिरियां इंट्रो अर्ज़ा जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं वीडियो खे लाइक करियो। अल्लाह ताला मौला अली मुश्किल कुशा जे सदके असांजे लाइ आसानी फरमाए। ख़ैबर जी जंग में हिकु यहूदी हैदर करार मौला काइनात ते हमलो कयो। उन्हीअ दौरान मौला काइनात जिन जी ढाल किरी पई त पाण मौला काइनात अॻिते वधी किले जे दरवाज़े ताईं पहुची विया ऐं पंहिंजे हथनि सां किले जो दरवाज़ो उखोरे उनखे ढाल बणायाऊं। ओ दर बराबरि संदन हथ में रहियो एसिताईं जो पाण जंग वरंदा रहिया। जॾहिं अल्लाह अज़्ज़ संदन हथां ख़ैबर खे फतह फरमायो ऐं उहो दर एतिरो वज़नी हो जो जंग खां पोइ 40 ॼणनि गॾिजी उन दरवाज़े खे खयो पर उहो खणी न सघिया। अल्लाह ताला असांखे हैदर करार सां उल्फत मोहब्बत में कामयाबी ऐं कामरानी अता फरमाए। आमीन।